ओम शांति। हाणे बाबा खे 2 मिंट याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा हिन शरीर खां न्यारी चैतन्य शक्ति ब्रिकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो रूप निराकार ज्योतिर्बिंदी। मुंहिंजी आत्मा जो बाप परमात्मा निराकार। हाणे मां आत्मा पंहिंजे बाबा खे निराकार रूप में याद थी करां। मुंहिंजो बाप परम धाम में रहण वारो आहे। हिन सृष्टि खां परे, चांद तारो सूर्य खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां बि परे, निराकारी दुनिया मां मुंहिंजो बाप सृष्टि ते अची करे ब्रह्मातन में तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो। हाणे उहो ई ज्ञान मां आत्मा हिन कननि द्वारा ॿुधंदा। अॼु मुंहिंजो शिव बाबा मिठो मिठो शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चए थो, मीठे मीठे बच्चे, तव्हांजे लाइ हाणे मां सीढ़ी ते स्वर्ग जी सौगात खणी आयो आहियां। कलयुग की दुनिया में मनुष्य ॾाढा दुखी थी विया आहिनि ऐं मूंखे ॾाढे समय खां सॾु था करनि कि अची करे असांखे सुख शांति ॾे। त मां हाणे अची करे तव्हांजे लाइ स्वर्ग जी दुनिया स्थापन करण, स्वर्ग जी सौगात खणी आयो आहियां न। हिन जे लाइ बाबा पाण खे घड़ी घड़ी चवनि था, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हां स्वर्ग में हली हलंदव। दैवी गुणनि जी धारणा करो, पवित्र रहो। बाप घड़ी घड़ी ॿारनि खे चवनि था कि पंहिंजे स्वधर्म में टिको। मां आत्मा शांत स्वरूप आहियां। हाणे मां आयो आहियां तव्हांखे शांति धाम में वठी वञण जे लाइ बि आयो। पहिरियों तव्हां शांति धाम हलंदव, पोइ ईंदव सुख धाम में। तव्हां ई आत्मा जो 84 जन्म वरिता अथव न। सभु जॾहिं मथां खां हेठि तव्हां आया आहियो तॾहिं सुखनि जी दुनिया में आया आहियो। हाणे पुनर्जन्म वठी वठी करे दुखी थी विया आहियो। ॿारनि 84 जन्म वरिता आहिनि न। बाप जीव आत्मा न ठहींदो आहे। आत्मा ही पंहिंजो शरीर वठंदी आहे त कहलाईंदी आहे जीव आत्मा। असांजो बाबा त शरीर जो लोन वठंदो आहे, टेम्पररी थोरा ॾींहं शरीर जो आधार वठंदो आहे। न त पाण खे पढ़ाए कीअं? त ॿारनि खे घड़ी घड़ी बाबा चवंदा आहिनि, ॿार मन मना भव, पंहिंजी राजाई खे यादि करो, सतयुग जो उहो सुख जा ॾींहं यादि करो। हिन खे ई चइबो आहे सेकेंड में विश्व जी राजाई मिलणु। आत्मा हिकु सेकेंड में पहचाने मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, त बाप खां छा मिलंदो आहे? वरसो। बाबा वटि स्वर्ग जो ई वरसो अथसि। बेहद जो बाप आहे न, त ॿारनि खे ख़ुशी थियणी खपे कि असांजो बेहद जो बाप असांजे लाइ ख़ुशियुनि जी दुनिया स्थापन करण आयो आहे, सुख शांति जो वरसो ॾियण आयो आहे। बाप ॾाढो सहज रास्तो ॿुधाईंदो आहे। चईंदो आहे, हाणे हिन दुख धाम खां बुद्धि कढो। हाणे हिन दुख धाम खां बुद्धि कढो त नई दुनिया स्वर्ग में हली हलंदव। स्वर्ग जो मालिक ठहिणो अथव त महिनत त करणी पवंदी न। स्वर्ग में ऊच पद पाइणो अथव त महिनत त करणी पवंदी। बस तव्हां मूंखे पहचानियो, ज्ञान ॿुधो था त तव्हां स्वर्ग में त ईंदव, लेकिन हुते ऊच पद पाइण लाइ महिनत करणी पवंदी, दैवी गुणनि जी धारणा करणी पवंदी, आत्मा खे पावन ठाहिणो। जीअं ॿार लौकिक बाप खे केॾो सहज रीति यादि कंदा आहिनि। उन्हनि नंढे ॿार खे वॾो थींदो आहे हुनखे चऊं, हीअ तुंहिंजो माउ, हीअ तुंहिंजो पीउ, त ॾाढो सहज रीति माउ पीउ खे यादि कंदो आहे न। उहो ई हाणे घड़ी घड़ी पाण खे स्मृति ॾियारो कि मुंहिंजी आत्मा जो बाप परमात्मा आहे, त मूंखे हाणे पंहिंजे परमात्मा जी मत ते हलणो आहे।
उनखे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। उन्हनि जी राय सलाह ते ई मूंखे हाणे जीवन जीअणो आहे। बाप असांखे दुखनि सां कढणु आयो आहे न, त दुखनि सां कढण लाइ सम्झ बि ॾिए थो, हुन सम्झ ते हलणो खपे न पाण खे। पोइ तॾहिं त असांजा दुख दूरि थींदा, न त बाबा कोई वरदान या आशीर्वाद थोरी कंदो। असां पाप कर्म कया आहिनि, हुननि जो भुगतान त भुगतणो ई पवंदो न। ॾिसो, बीमारी थींदी आहे त डॉक्टर बि इलाज कंदो आहे, दवाई आदि ॾींदो आहे। अगरि पाण सुठी रीति दवाई वठंदासीं, पंहिंजो ध्यानु रखंदासीं त ठीकु थी वेंदासीं। हूअं ई आत्मा ते जेका विकर्म जो बोझो आहे, बुराइनि जो लेप शेप लॻल आहे, पाप कर्मनि जो, उनखे कढण लाइ, पंहिंजी आत्मा मां उहो साफ़ करण लाइ, हुन सां मुक्त थियण लाइ पाण खे महिनत त करणी पवंदी न। त बाबा चए थो कि हाणे मां हिन दुनिया में आयो आहियां, मुंहिंजो घर त शांति धाम में आहे न। असल में त तव्हां सभिनि आत्माउनि जो घर बि उहो ई आहे, लेकिन तव्हां हाणे हिते शरीर वठी करे पाठ वॼाईंदा आहियो, त पंहिंजे घर खे भुलिजी आहियो न। लेकिन मां त सिधे मथे ई रहंदो आहे, हाणे हिन धरती ते तव्हांजे लाइ आहियो आहियां। मां हाणे पतित दुनिया, पतित शरीर में, ॿिए जे शरीर में आयो आहे नई दुनिया जी स्थापना करण। मां ही सभिनि खां वॾो निष्काम सेवादारी आहे। छो जी मां जेको कमु करे वेंदो आहियां, हुनजो फल मूंखे न मिलंदो आहे। छो जी अगरि कोई कमु कंदो आहे, हुनजो फल हुनखे मिले, कोई सम्झो हिकु जन्म या हुन जन्म में सुठो कमु कंदो आहे, त हुनखे कुझु न कुझु त फल मिलंदो अथसि न। कुझु न कुझु त हुनजे जीवन में हुनखे प्राइज़ आदि या हुनजे सुठे कम जे लाइ मिलंदो अथसि। लेकिन परमात्मा एॾो वॾो कमु करे वेंदो आहे, दुख धाम खे सुख धाम ठाहींदो आहे, नर्क खे स्वर्ग ठाहींदो आहे, त उन्हनि खे कहिड़ी प्राइज़ ॾींदासीं पाण? उन्हनि खे कोई प्राइज़ न ॾेई सघंदा आहिनि। बाबा चए थो मूंखे त तव्हांजी सची दिलि खपे, मूंखे मुंहिंजी मत ते हलो, इहो ई तव्हांजी मुंहिंजे लाइ प्राइज़ आहे। बाप त ॿारनि खे लाइक़ु ठाहिण आयो आहे न। ॿारनि खे वरतु ॾेई ख़ुदि वानप्रस्थ अवस्था में हली वेंदो परम धाम, निर्वाण धाम, वानप्रस्थ, शांति धाम, परम धाम। ये तव्हांजे घर जा नाम अथव न। बाप ईंदा आहिनि ॿारनि जी ख़िदमत अर्थात सेवा करे उन्हनि खे वरतो ॾियणु। बाबा चईंदा आहिनि ऊच ते ऊच भॻवान शिव जा मंदिर बि आहिनि न, लेकिन इहे न ॼाणंदा आहिनि। मुंहिंजा मंदिर आदि ठाहींदा आहिनि, मूंखे ऊच ते ऊच चईंदा आहिनि, लेकिन इहे न ॼाणंदा आहिनि कि इहे शिव बाबा छा करे वियो आहे। तो ब्रह्मा विष्णु शंकर देवता जे नमः चईंदा आहिनि, शिव परमात्मा जे नमः चईंदा आहिनि। शिव अर्थात परे ते परे रहण वारी आत्मा, ऊच ते ऊच आत्मा। मां छा कंदो आहे, नर्क खे स्वर्ग ठाहींदो आहे न। लेकिन मुंहिंजे परिचय सां कोई मूंखे यादि न कंदो आहे। भक्ति मार्ग में मूंखे यादि कंदा आहिनि, लेकिन शिव छा करे वियो, केरु आहे, असांजो हुन सां छा संबंध आहे, हुनजो लिंग ई छो ठाहींदा आहिनि। इते पहाड़ी ते, बर्फीली पहाड़ियुनि ते हुनजा मंदर छो ठाहींदा आहिनि? कुझु त राज हूंदो न। त बाबा ऊच ते ऊच परम धाम में रहंदो आहे। हीअं न मथे कोई बर्फ़ जा पहाड़ आहिनि, बाक़ी इहो आहे उहो सभिनि खां ज्यादा थधो आहे। भलाई ऊच ते ऊच, लेकिन सभिनि खां ज्यादा थधो आहे, भोलो आहे। बाबा कोई वेद शास्त्र थोड़ी पढ़ियल आहे। बाबा में त ज्ञान आहे ई सही। शिव बाबा जी आत्मा में ज्ञान अथसि ई सही, नूंदल अथसि। जीअं पंहिंजी आत्मा में इहो पाठ भरियल आहे न, भई असां हीअं जन्म वठंदासीं, हीअं कमु कंदासीं। उहे ई बाबा जी आत्मा में छा भरियल आहे? ज्ञान, सुख शांति जो सागर आहे न। बाबा जी महिमा ऐं दैवी गुणनि वारनि मनुष्य जी महिमा में ॾाढो फ़र्क़ु आहे। परमात्मा जी महिमा निराकार ते आहे, उनजी आत्मा ते उनजी महिमा आहे। ऐं देवी देवताउनि जी हुननि जी जीवन जी, जेको सत्युग में जीवन जींदियूं, उन्हनि जी दुनिया में छा छा हूंदो, उन्हनि जे हूंदे उन्हनि जी उन हिसाब सां महिमा आहे। तव्हां हाणे दैवी गुण धारण करे देवता ठहो था न,
अञा ताईं त तव्हां में आसुरी गुण आया न। हाणे असुर खां देवता बाबा जो कम ई आहे ठाहिण। ॾिसो असां ये ज्ञान ॿुधूं था, उद्देश्य छा आहे ये ज्ञान ॿुधण जो कि असांखे देवता ठहिणो, मतिलबु असां देवी देवता ठहिण लाइ पढ़ाई था पढ़ूं। एम ऑब्जेक्ट रहंदी आहे न, भई कोई बि स्कूल में कंहिं न कंहिं डिग्री जे लाइ पढ़ंदा आहिनि त सही न असां ये कोर्स कंदासीं, ये पढ़ाई पढ़ंदासीं त असांखे ये डिग्री मिलंदी, असांखे 12th पास जो 10th पास जो सर्टिफिकेट मिलंदो, इंजीनियर जी डिग्री, डॉक्टर जी डिग्री। ईअं ई बाबा जी हिन ज्ञान में सुठी रीति ॿुधी करे जीवन में धारण करे हलंदासीं त पाण खे कहिड़ी डिग्री मिलंदी? देवी देवताउनि जी। त पंहिंजो खान पान उछड़ी वेहणी पाण खे सुधारणी आहे। परमात्मा खे यादि करणो आहे त आत्मा में शक्ति अचे कि उहा आसुरी स्वभाव संस्कार, आसुरी जीअं उथणी वेहणी खिलणो, इहे सभु बदिली वञे। ॾिसो आसुरी स्वभाव संस्कार थींदो आहे रुसण, चिल्लाइण, हिक ॿिए खे चिड़ाइण, जोर जोर सां ॻाल्हाइण, जोर जोर सां खिलण। बस माण्हू चवनि था असां हीअं लड़ाई झगड़ो नथा करूं, असांजी आवाज़ ई एॾी वॾी आहे। परंतु हाणे पाण खे इहो सुधारणो आहे। कंहिंखे बि पाण चिड़ायूं था नंढे ॿार खे, पाण खे त मज़ो थो अचे, लेकिन हुनजी आत्मा त दुखिजे थी न। त अहिड़ो कहिड़ो बि स्वभाव संस्कार पंहिंजे अंदरि आहे जंहिंजे कारण माण्हुनि खे परेशानी थी थिए। पर पाण जोर सां ॻाल्हायूं त पाण चऊं असां त ईअं ई था ॻाल्हायूं, लेकिन साम्हूं वारे खे त जोर सां नथो वणे न, कि हिननि खे त ईअं थो लॻे न हीउ छो थो चिल्लाए। त इहे स्वभाव संस्कार पंहिंजा परिवर्तन करो। खाइण पीअण, लसन प्याज देवी देवता न खाईंदा आहिनि त पाण खे बि उहो ई स्वभाव संस्कार हाणे धारण करणो। बाबा चए थो करम अकरम विकरम जी गति अथवा हर ॻाल्हि तव्हांखे सम्झाई आहे न। करम अर्थात जेको असां साधारण कर्म कंदा आहियूं, अकरम अर्थात जंहिंजो सुठो बुरो लेप शेप आत्मा ते न चढ़े। सतयुग में असांजा अकरम हूंदा, सतयुग में असां कोई बि कर्म कंदासीं त हुनजो लेप शेप आत्मा ते न चढ़ंदो। द्वापर युग खां असांजे जेका कर्म विकारनि वश थींदा उनजो असांजो विक्रम ठहींदो कि असां इहो विक्रम कयो, ऐं जेको कर्म विकारनि जे बिना कंदोसीं उहो साधारण कर्म थी वेंदो। बाप चईंदा आहिनि मिठा मिठा ॿार तव्हां हाणे हिते पाठ वॼाए वॼाए थकी आहियो न, थकिजी विया आहियो न, त हाणे मां तव्हांजे लाइ हाणे सुखनि जी दुनिया स्थापन करणु। हिकु आहे कि कंहिंखे जीवन सुठो ई न लॻंदो आहे, असां भई इहो जीवन जियूं ई न। हिकु माण्हू हूंदा आहिनि कि हुननि खे सुख शांति वारो जीवन खपे। अगरि तव्हांखे सुख शांति वारो जीवन खपे त मां जीअं चवां थो हुन ते हलो। ऐं तव्हांखे अगरि हिन सृष्टि ते पाठ न वॼाइणो आहे त इहो न थी सघंदो आहे। पर तव्हां हिकु जन्म में ई हिकु ॾींहं जे लाइ ई हिन धरती ते हिन ड्रामे में पाठ वॼाइण अचो, लेकिन तव्हांखे अचिणो पवंदो। त हुनजे लाइ तव्हां सिर्फ़ु मूंखे निराकार रूप में यादि करो। तव्हां ॾाढे समय ॾाढा बार इहे सुख दुख जो खेल खेलियो आहे। 5000 साल जो चक्कर असां आत्माऊं ॾाढी बार कटियो आहे। हीअं न पहिरीं बार असां कोई इहो खेल था खेॾूं, ॾाढी बार असां इहे खेल खेॾी चुकिया आहियूं। ॾाढो बार असां बाबा सां मिली चुकिया आहियूं, बाबा खां ज्ञान ॿुधी चुकिया आहियूं। 5000 साल में हिकु बार असां मिलंदा ई आहियूं बाबा सां, ईअं ज्ञान ॿुधंदा ई आहियूं। बाबा आहे कर्मनि, बाबा जा गुण ॾाढा ऊचा आहिनि, लेकिन बाबा ॾाढो नंढो आहे। आत्मा एतिरी सूक्ष्म आहे न जो अखियुनि खां ई नथी ॾेखारे में। ॾिसो पंहिंजी आत्मा अखियुनि खां ॾेखारे में ॾींदी आहे? कॾहिं तव्हां पंहिंजी आत्मा ॾिठी अथव? न ॾिठी अथव न। ईअं ई परमात्मा जा ऊची महिमा आहे, लेकिन उहो बि एतिरो ई सूक्ष्म आहे जीअं पाण आहे। बाबा ज्ञान जो सागर असांखे बि ज्ञान ॿुधाए ख़ुदि जहिड़ो थो ठाहे कि मूं में जेको ज्ञान आहे उहो मां तव्हांखे ॾियां थो, तव्हां बि हाणे उहो सुठी रीति सम्झी करे पोइ मूं वांगुरु ज्ञानवान ठही करे सभिनि खे ज्ञान ॿुधायो, सभिनि खे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधायो, सभिनि खे ॿुधायो कि परमात्मा हाणे सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना थो करे, उन खां वरितो वठो। हाणे हिन नर्क खां पोइ स्वर्ग अचण वारो, त स्वर्ग में असां वञी करे छा कंदासीं?
केतिरो धन संपत्ति असांजे नाम ते आहे। इहो कलयुगी वरसो थोड़ी असां खणी हलंदासीं। असां चऊं की असां त ॾाढे लखपति जा ॿार आहियूं, असां वटि त ॾाढो धन संपत्ति आहे। त बाबा चए थो ये कलयुगी धन संपत्ति, ये कागज़ जा नोट तव्हांजा हिते ई जली वेंदा। ॾिसो हिकु ई आग लॻे त सभु तव्हांजे कागज़नि जा नोट जली वेंदा न। पोइ त इहे सभु धन संपत्ति तव्हांखे सतयुग में न कमु ईंदी। सतयुग में तव्हांखे जेतिरी धन संपत्ति खपे उनजो वरिसो हाणे मूंखां वठिणो अथव। छो जो सतयुग में त मां ईंदमि न, त हाणे ई जेतिरी धन संपत्ति तव्हांखे खपे ओतिरी मूंखां हाणे वठी वठो। पोइ सतयुग में तव्हांखे ओतिरी धन संपत्ति पंहिंजे पाणे मिली वेंदी। छो जी आत्मा में उहो लिखल हूंदो न एतिरो। त उते सतयुग में त अथाह धन हूंदो, मतिलबु हिते जीअं ईटियूं रेती पई हूंदियूं आहिनि, पत्थर, हुते उहो सोनो पियो हूंदो, सोननि जी खानियूं हूंदियूं। त आत्मा जेतिरो हाणे परमात्मा खां वरिसो वठे थी, उते वञी उहो ओतिरो ई हुन खाननि मां धन खणंदी, उन खां ज्यादा बि न खणंदी। छो जी हुनजी आत्मा में ओतिरो ई भाग्य लिखल अथसि, ओतिरो ई धन संपत्ति लिखल अथसि। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे सतयुग जो वरिसो ॾियण आयो आहियां। सतयुग में कॾहिं इहे लड़ाई झगड़ो बि न थींदो आहे, इहो असांजो इहो असांजो न। जेतिरी जेकी आत्मा हाणे मूंखां ज्ञान रत्न ॿुधी करे पंहिंजे जीवन में धारण कंदी, इहे ज्ञान रतन ई तव्हांखे सतयुग में स्थूल धन जे रूप में मिलंदा। भई असांखे हुते कीअं केतिरो वरिसो मिलंदो, त जेको बि पाण रोज़ ज्ञान ॿुधूं था, जेतिरा बार बि पाण बाबा खे यादि करूं था, त बाबा खे यादि कंदासीं मतिलबु पदम पदी थी वेंदासीं। हिकु बार असां मन सां बाबा खे बाप जे संबंध में यादि कयो कि वो मुंहिंजी आत्मा जो बाप आहे, त पाण बाबा चवंदा आहिनि तव्हांजी पद्मनि जी कमाई जमा थी वई। देवता आहिनि आपस में ॾाढो प्रेम सां रहंदी, कॾहिं झगड़ो आदि न कंदा आहिनि। तव्हांखे बि आपस में ॾाढो प्रेम सां रहणु खपे। इहे संस्कार हाणे खां ई धारण करणा आहिनि। पर पंहिंजो कंहिंसां कोई दुश्मनी हुजे, कोई अहिड़ी ॻाल्हि पाण खे कंहिं कुझु चई हुजे, मन में हुजे, कुझु सभु हाणे भुलिजी वञो, बाबा खे ॾेई छॾो। ऐं पंहिंजे बाबा खे जॾहिं पाण ॾींदासीं, बाबा खे यादि कंदासीं, त आत्मा में शक्ति ईंदी आहे उहो ॻाल्हियुनि खे भुलिजण जी। भई असां चऊं कीअं भुलिजूं, हुन में असां एॾो दोखो कई, त हुनजे लाइ बाबा चए थो मूंखे यादि करो त मां तव्हांखे शक्ति ॾींदमि न। मूं वटि शक्ति आहे कि तव्हां हुन ॻाल्हि खे भुलिजी सघो, तव्हां हुन समय खे भुलिजी सघो जंहिं समय तव्हां सां बुरो थियो हो। त तव्हां जेतिरो जेतिरो मूंखे ॿुधाईंदव, मूंसां पंहिंजे मन जी ॻाल्हियूं मूंखे ॿुधाईंदव, ओतिरो ओतिरो तव्हांखे शक्ति मिलंदी हुन दुख सां दूरि थियण। ॾिसो ॻायल बि आहे न, आत्मा परमात्मा अलॻि रहे थो पर। त हाणे ॾाढे समय खां तव्हां अलॻि रहिया आहियो, पर तव्हां असां भॻवान खे यादि त कंदा हुआसीं। असां चऊं असां अलॻि त हुयासीं न, असां त तव्हांखे भक्ति मार्ग में ॾाढो यादि कयो। लेकिन पोइ अगरि यादि कयो, अगरि मां तव्हां सां गॾु हुयमि, पोइ तव्हां मूंखे सॾु छो पिया करो? पोइ तव्हां इहे छो पिया ॻायो कि आत्मा परमात्मा ॾाढे समय खां पोइ मिली अलॻि रहंदी आहे, पोइ जॾहिं मिलंदी आहे त सुंदर मेलो थी वेंदो आहे। मतिलबु असां उन पहचान सां त कॾहिं बि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे थोरी यादि कयो कि मां पंहिंजे बाप खे यादि थी करां, मूंखे ॾाढो दुख आहे। इहो ई न पतो हूंदो हुयो कि आत्मा खे दुख थो थिए, तॾहिं आत्मा खे असां ॼाणियो, आत्मा खे दुखी थी थिए इहे सम्झो न। न त हाणे बाबा आत्माउनि सां मिलण आयो आहे। इहो ई समय आहे जॾहिं सभी आत्माऊं परमात्मा सां मिलिजी विया आहिनि। ऐं इहो दृश्य हिकु ॾाढो सुंदर हूंदो आहे जंहिंजो भक्ति मार्ग में ॻायल आहे। भले इहो दृश्य अखियुनि खां न ॾेखारे में ॾींदो आहे कि कीअं निराकार आत्माऊं परमात्मा सां मिलनि थियूं, पर आत्मा खे जो महसूस था थींदी आहे न, अंदरि सुख शांति जी ख़ुशी थींदी आहे बाबा जी ये ॻाल्हियूं ॿुधी करे, जेको बि बाबा ॿुधाए थो, मतिलबु आत्मा परमात्मा सां मिले थी, हुन सां ॻाल्हाए थी। बाबा चए थो इहो तव्हांजो शरीर त पुराणी जूती अथव न। ॾिसो पुरुष हिकु स्त्री मरी वेंदी आहे त चईंदा पुरानी जूती वई, हाणे मां नई जूती थो वठां। अर्थात अगरि हुनजी स्त्री हली वेंदी आहे त पुरुष त ॾाढी जल्दी ॿी शादी करे छॾंदा आहिनि।
स्त्रियनि जे लाइ मुश्किल हूंदा। त बाबा चए थो हाणे तव्हांजी शरीर बि पुराणी जूती अथव, इहो तन हाणे पुरानो थी वियो अथव, 84 जन्मनि जो चक्कर लॻायो आहे न, त तत्व बि त केॾा पुराणा थी विया आहिनि। पुराणे तत्वनि जो शरीर बि ॾाढो पुराणो तमो प्रधान थी वियो आहे। हाणे तव्हांखे सत्युग में नयो सतो प्रधान शरीर खपे। पावन दुनिया में आत्मा भी पावन हूंदी आहे त शरीर भी पावन हूंदो आहे। तव्हां पते त थी विया आहियो न, हिन करे मूंखे सॾु कंदा आहिनि। तॾहिं ॻाईंदा आहिनि न, मूत पतीली कपिड़े धोए। असां ये शरीर जा आत्मा, ये शरीर जो कपिड़ो आहे न, आत्मा जो ये कपिड़ो आहे शरीर, त ये शरीर बि त विकारनि सां पैदा थींदो आहे न, त आत्मा त विकर्मनि जे कारण पते थी आहे, ऐं ये शरीर विकारनि सां पैदा थियो आहे। त ये आत्मा जो जेको ये कपिड़ो आहे शरीर, इहो बि पतित आहे न, तॾहिं त चईंदा आहिनि मूत पतीली कपिड़े धो। पर पाण ये गुरु नानक ये ॻाल्हियूं चई अथई त माण्हू सम्झंदा आहिनि कि शरीर ते ई पाप कर्म चढ़े थो, शरीर ते ई लेप शेप चढ़े थो, इन करे शरीरनि खे ई धोईंदा रहंदा आहिनि, गंगा सनानु कराए या सरोवर आदि में। बाबा चए थो न, ये शरीर मूत पतीली अर्थात विकारनि जो पैदा थियल। वैसे आत्मा ते उहो चढ़ंदा आहिनि विकर्मनि जो बोझो। जेको सम्झो के चोरी कई त ये चोरी करण जो पाप कर्म केते चढ़ियो, आत्मा ते। त इनखे धोइण लाइ मूंखे यादि करो। हाणे मां तव्हांखे पावन ठाहिण आयो आहे न, त ये पुरानी दुनिया जो हाणे बदलण जो समय अची वियो आहे। ब्रह्मा द्वारा मां नई दुनिया जी स्थापना थो करां। हाणे देह अभिमान छॾे करे देही अभिमानी ठहो। मां सिर्फ़ु हिकु ई बार अची करे तव्हांखे ये शिक्षा ॾींदो आहे। बाबा चए थो ॾिसो मुंहिंजो केॾो सुठो मंदिर ठातव न, सोमनाथ जो मंदिर अर्थात सोमनाथ अर्थात असांखे सोम रस पीआरण वारो। त असांखे कहिड़ो सोम रस पीआरंदो आहे भॻवानु, इहो ज्ञान। ये ज्ञान जॾहिं आत्मा खे मिलंदो आहे त आत्मा बि हिकदमि मिठी थी वेंदी आहे। हाणे आत्मा हिकदमि मिठी थी करे पोइ स्वर्ग में वेंदी। शिव बाबा असांखे सोने जी दुनिया ठाहे ॾई हो न, इन करे द्वापर युग में जॾहिं भक्ति शुरू थी, भॻवान खे यादि करणु शुरू कया, त शिव बाबा जो ई पहिरियों सोने जो मंदिर ठातो हुई, ॾाढो सुठो मंदिर ठातो हुई। पोइ चोर अची करे हुन मंदिर खे लूटे आहे। रावण राज्य में तव्हांजो धन दौलत सभु खलास थी वियो अथव न। हाणे मां आयो आहियां तव्हांखे वापसि खां उहो ई धन ऐं दौलत ॾियणु। हुनजे लाइ मां तव्हांखे शिक्षाऊं थो ॾियां। त जेको सुठी रीति शिक्षा धारण कंदो उहो करे उच्च पद पाईंदो। उच्च ते उच्च हिकु देवी देवता ई धर्म आहे। ॾिसो देवी ऐं देवता धर्म अर्थात प्रवृत्ति मार्ग वारो धर्म। बाक़ी सभु धर्मनि में इहे शिक्षाऊं न ॾींदा आहिनि। बाक़ी सभु धर्म स्थापन कंदो आहे, पोइ हुन खां पोइ वृद्धि थींदी रहंदी आहे। हिकु इहो ई धर्म आहे जो भॻवानु स्थापन कंदो आहे। बाक़ी धर्म भॻवानु न स्थापन कंदो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जा 2 कुल, सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो ऐं इहो ब्राह्मण धर्म जी स्थापना बाबा कंदो आहे। दैवी गुणनि जी धारणा हाणे ई करणी आहे न, तॾहिं त पाण सत्संग में वञी करे डबल सिरताज ॾींदासीं। पंहिंजे पाण खे पवित्रता जो बि ताज हूंदो ऐं रतननि जो बि ताज हूंदो। सत्संग में सभिनि खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ताज आदि त हूंदा ई न। शिव भॻवान वाच्य आहे न, कृष्ण भॻवान वाच्य न आहे। कृष्ण त देहधारी आहे। शिव बाबा ही ब्रह्मा जे तन में अची करे वाच्य कंदो आहे, अर्थात असांखे गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे, जंहिंसां ऊच ते ऊच धर्म जी, ऊच ते ऊच दुनिया जी स्थापना थींदी आहे। अच्छा मीठे मीठे सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पवित्रता जी श्रेष्ठ धारणा द्वारा हिकु धर्म जा संस्कार वारा समृत सम्राट ठहो। पंहिंजी स्वराज जो धर्म अर्थात धारणा छा आहे? पवित्रता। पंहिंजे धर्म जे नियम खे ॾाढो माण्हू ऊचो मञंदा आहिनि। कई माण्हू
लेकिन पंहिंजी असली धर्म आत्मा जो जेको धर्म आहे उहो आहे पवित्रता। हिकु धर्म अर्थात हिकु धारणा। स्वप्न व संकल्प में भी अपवित्रता अर्थात ॿियो धर्म न हुजे असांजो। असांजो कहिड़ो धर्म आहे? आत्मा जो शांति ऐं पवित्रता। त असांजा इहे धर्म स्वप्न में भी असांजी कॾहिं बि असां अशांत न थियूं। कॾहिं कॾहिं अहिड़ा सपना ईंदा आहिनि न, उथंदे ई असांखे अलाए कीअं लॻंदो आहे। त स्वप्न में भी असांजी शांति भंग न थिए ऐं पवित्रता भी भंग न थिए। असांजा स्वप्न भी शुद्ध हुजनि। छो जी जाते पवित्रता आहे हुते अपवित्रता ऐं व्यर्थ विकारनि वारे संकल्पनि जो नाम निशान हूंदो। त हाणे संपूर्ण पवित्रता जा संस्कार भरण वारा समर्थ सम्राट ठहूं। हाणे श्रेष्ठ संस्कार आहे जेतिरो पाण पंहिंजे अंदरि हाणे इहे पवित्रता जो गुण भरंदासीं न, भई माण्हू चईंदा पवित्र रहूं त इहा दुनिया कीअं वधंदी। लेकिन भॻवान खे नई दुनिया खे वधाइण लाइ इहे पवित्रता जी शक्ति खपे। छो जी हिन पवित्रता जे बल सां सत्युगी दुनिया अॻियां वधंदी। छो जी उते सभु पवित्रता योग बल जी पैदाइश हूंदी आहे। त हाणे जॾहिं इहे श्रेष्ठ संस्कार पाण पंहिंजे अंदरि भरंदासीं तॾहिं ई पाणनि जो भविष्य संसार ठही सघंदो। त भविष्य संसार जो फाउंडेशन छा आहे? पवित्र रहण। त हाणे मन सां वाचा सां कर्मणा सां पाण खे छा रहणो आहे? पवित्र रहणो, शुद्ध रहणो। स्लोगन आहे विजयी रतन उहो आहे जंहिंजी सची प्रीत हिकु परमात्मा सां आहे। आत्मा जी जॾहिं परमात्मा सां सची प्रीत हूंदी न त हुनजे जीवन में सदा ई विजयी अर्थात उहो अॻियां ई वधंदो रहंदो। कहिड़ी बि ॻाल्हि में रुकंदो न। छो जी परमात्मा जी शक्ति हुनखे सदा अॻियां वधाईंदी आहे। छा? ओम शांति।